हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे सालियाने उर्स जे मौके ते सेवण में कलम 144 लागू कयो वियो आहे। कमिश्नर हैदराबाद उर्स जे मौके ते 3 ॾींहनि लाइ सेवण में कलम 144 लागू करे छॾियो। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि कलम 144 लागू 18 खां 20 शोबान ताईं हूंदो। नोटिफिकेशन मूजिबि कलम 144 तहत शहर में हैवी ट्रैफिक ऐं हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी लागू कई वई आहे। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।